बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। सिंध जा मोती आऊं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमण। उथो मदद कयो। अॼु हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम आऊं खणी आहियां जेको कंदे मुंहिंजा पंहिंजा लिंग ॾकनि पिया, पर ज़ाहिर आहे मजबूरी आहे, छो जो इन तरह जो प्रोग्राम मूं अॼु ताईं कयो कोन्हे ऐं हीउ पहिरियों प्रोग्राम आहे। आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां बाकेल पोटा जी घिटीअ में, हिकु अहिड़े घर में जंहिंजे घर में हिन कोहराम मतल आहे। कोहराम छाजो? हिकु 16 साल 17 साल जो नौजवान फरमान तौफ़ीक मेमण जेको कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी वियो आहे। हीउ प्रोग्राम करण खां पहिरीं ऐं नथो सम्झां त एतिरो मूं मोटिवेट कंहिंखे कयो हूंदो त 5 मिंट वीडियो लाइ ही दोस्त अचे, पर ज़ाहिर आहे हिकिड़ी सेल्फ रिस्पेक्ट हूंदी आहे। पर उन बावजूद बि हीउ दोस्त मूंसां गॾु बीठो आहे। तव्हांखे ॾेखारियां थो फरमान मेमण विथ उन वालिद साहब बि मौजूदु आहे। फरमान सां असीं कोन ॻाल्हाईंदासीं, छो जो नथो सम्झां त अहिड़ी बीमारी में हिन खां लफ़्ज़ बि निकिरंदो ऐं हींअर मुंहिंजी पंहिंजी पोज़ीशन बि अहिड़ी बि थिए जो मूंखे बि रोइण खां सवाइ कुझु अचे न पियो। सभिनी खां पहिरीं असीं ॻाल्हायूं था तौफ़ीक मेमण जेको पकोड़ा विकिणंदड़ मटियारी में। ऐं सम्झां थो त केरु अहिड़ो दोस्त कोन्हे जेको तौफ़ीक मेमण खे सुञाणंदो न हुजे। ऐं ॿी का बि अपील न कंदसि ऐं न चवंदसि त तव्हीं पैसा ॾियो, तव्हीं कुझु ॾियो, पर ॿियो न त हिन प्रोग्राम खे शेयर लाज़मी कयो, जीअं कल्ह दोस्तनि मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर कयो। ऐं सम्झां थो अगरि उन तरह सां अॼु जो प्रोग्राम मुंहिंजो शेयर थी वियो त मूं सम्झ लख खटिया। ऐं हिन नौजवान खे को मसीहा, को अहिड़ो हातिम ताईं मिली वेंदो जो हिन जो जेको 1 करोड़ खां मथे कैंसर जो ख़र्च आहे उहो हिन जो अफोर्ड करे सघे। ऐं पहिरीं ॻाल्हाईंदुसि तौफ़ीक सां, उन खां पोइ हुनजी वालदा सां, उन खां पोइ वरी ॿिया कुझु लफ़्ज़। अस्सलाम वालेकुम तौफ़ीक साईं। तौफ़ीक साईं छा कंदा आहियो, थोरो पंहिंजे मूं ॿुधायो। पकोड़ा तरींदा आहियूं मज़दूर माण्हू। केतिरे टाइम खां? तक़रीबन 15-16 साल। केतिरा ॿार आहिनि तौफ़ीक साईं? 5 ॿार आहिनि। न्याणियूं? हिकिड़ी न्याणी, 5 पुट। फरमान जो कैंसर जेको मर्ज़ आहे इहो केतिरे टाइम खां थियो ऐं तव्हांखे कॾहिं ख़बर पई? इहो रमज़ान में 20 तारीख़ ॾींहुं तबियत ख़राब थी वई ऐं तक़रीबन शवाल 4-5 तारीख़ आहिस्ते आहिस्ते डॉक्टर ॿुधाइण शुरू कयो, जीअं ॿुधायो पेर निकिरी। ज़ाहिर आहे दोस्तो, ॻाल्हाइण वाकई हिकु पीउ ऐं नौजवान पुटु जेको 16 सालनि जो, जेको आउं सम्झां थो त दुनिया में एतिरो कुझु न ॾिठो बि न हूंदो। छा अपील कंदो तौफ़ीक साईं? मतिलबु हाणे ज़ाहिर आहे मदद अलाह पाक जी, उहो ई कंदो। छा भला अपील कंदो? हुकूमत वक़्त खे अपील कंदो? मटियारी जे सरहंदी वारनि खे अपील कंदो? छा चवंदो? वज़ीर आला सिंध सूबे वज़ीर आला खे अपील कंदो त असां जल्द में जल्द मसइलो हल कयो वञे। जीअं त हिन बीटीआरनि 1.5 करोड़ जो ख़र्चो ॿुधायो आहे हिन जे ट्रीटमेंट जो, ऐं अफोर्ड नथो करे सघां। छा था सम्झो भला ख़ानदान जे तरफ़ां मदद, घर जा बि टीन टपड़ सभु विकिजनि? तबियत कोन थींदा, वधि में वधि 2.5 लख। सम्झो था त को मसीहा मिली सघे? इंशाअल्लाह अल्लाह में यकीन आहे, को न को ज़रूर अल्लाह पाक मोकिलींदो। अल्लाह में एतिरो यकीन आहे। व्यूअर्स, फरमान तव्हांजे साम्हूं उनजी वालदा सां बि असीं ऑडियो ते ॻाल्हाईंदासीं। ज़ाहिर आहे चेहरो पॉसिबल कोन्हे हुननि जो अचणु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। छा भला मतिलबु असांखे त हाणे लफ़्ज़ त वाकई कोन आहिनि, छा अपील कंदो या छा चवंदो पंहिंजे पुट? इहो ई चवंदुसि त मुंहिंजे बच्चे जी भीड़ पकनि में ॿियो लफ़्ज़ न आहिनि, न को मूं वटि लफ़्ज़, न को ज़ाहिरी वालदा वटि लफ़्ज़, छो जो हिकु नौजवान जी ज़िंदगी जो सुवालु आहे। मूं पहिरीं बर्स कयो त कुझु बि न कयो अथई, न ॾियो पैसा, न कयो कुझु बि, पर हिन प्रोग्राम खे शेयर कंदव त मतां को असांखे मसीहा मिली वञे जेको हिन नौजवान जी मदद करे, छो जो एतिरी वॾी उमिरि न आहे। ठीकु आहे, ज़िंदगी मौत अलाह पाक जे हथ में, पर असां लाइ केतिरा पैसा कीअं ज़ाया करे छॾींदा आहियूं, कहिड़नि कमनि में ज़ाया करे छॾींदा आहियूं, इहो असीं पाण ॼाणूं था। असांजो ज़मीर ॼाणे थो, असांजो अंदरि ॼाणे थो त असां लखे रुपया अलाए अहिड़नि कमनि ते ख़र्च करे छॾींदा आहियूं जंहिंजो न को बुनियाद, न को सवाल ऐं न कोई का ज़रूरत। मिसाल अगरि ॾेई छॾियूं, शराब पीअण में, घुमण में, फिरण में असीं पैसा ज़ाया करे छॾींदा आहियूं। तमामु घणा सरहंदी वारा मटियारी में बि मौजूदु आहिनि। जेके मुंहिंजो प्रोग्राम ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे अपील आहे त तव्हां भले अची चेक कयो। बाकेल पोटा में घर जी तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी ऐं
पहिरीं चेक कयो त वाकई इहो मामिलो सही आहे, उन खां पोइ त हिन दोस्त जी मदद कयो। हिते ॾिनल क़यामत में 70 गुना वधीक कमु ईंदो। उमीद कयां थो त ही नंढड़ी कोशिश सम्झी अवां हिन जी मदद ज़रूर कंदो। ऐं नंबर इज़ी पैसा या बैंक जो अकाउंट वग़ैरह हिन पंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां, पर सभिनी खां वॾी जेका अपील इहा ई हूंदी त हिन प्रोग्राम खे शेयर कयो ताकि ही कुझु अहिड़े दोस्तनि वटि पहुची सघे जो हिन दोस्त जी मदद थी सघे। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां घर में, पर घर जो को अहिड़ो फर्द कोन्हे जंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा न ईंदा हुजनि। मुंहिंजी पंहिंजी कैफ़ियत में रोइण वारी, पर ज़ाहिर आहे असांखे ज़ब्त करणी पवंदियूं आहिनि हर शइ, छो जे तव्हांजे साम्हूं न त इन जो मौक़िफ़ असीं रखी कोन सघंदासीं। ख़ुदाफ़िज़ चवां थो ऐं पूरी उमीद कयां थो त जीअं दोस्तनि मुंहिंजे प्रोग्राम खे कल्ह शेयर कयो, उहो हिकिड़ो सियासी प्रोग्राम हो, उहो दोस्तनि पंहिंजे शौक़ लाइ शेयर कयो, पर हींअर आउं तव्हांखे हथ ॿधी अपील थो कयां, हिननि जे माइटनि जे तरफ़ां हथ ॿधी अपील आहे त तव्हां न ॾियो पैसा, पर हिन प्रोग्राम खे शेयर कजो ताकि कुझु न कुझु हिन दोस्त जी मदद थी सघे। पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़। फिनिश करीं।